दादू में 3 ॾींहंनि जी शदीद बरसातुनि खां पोइ चोईअ जे खीरथर जे जबल खां ईंदड़ पाणी ॿोॾि जी सूरत हाल अख़्तियार करे वियो। पाणी अचण सां वाही पांधी ऐं काछे जे आसपास वारा इलाइक़ा सैलाबी पाणीअ जे घेरे में अची विया। उन हवाले सां वधीक टेलीफोन लाइन ते तफ़सील ॿुधाए रहियो आहे दादू मां आसिफ सुमरो। जी आसिफ, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, दादू में 3 ॾींहनि खां शुरू मानसून जे बारिशुनि सबबि दादू जे तलके जोई जे जाबलो इलाइक़नि खीरथर खां ॿोॾि जे पाणी अचण जे करे नई गाज नदी खां ॿोॾि जो पाणी एफपी बंद सां टकराइजी वियो। दबाव वधण सबबि बंद में रुड़ियूं पइजी वियूं, जॾहिं त आपाशी अमलो बंद तां मशीनरी समेत गायब रहियो। गुज़िरियल साल काछे में बरसात सबबि तबाही ते हुकूमत काछे जे तक़रीबन यूनियन काउंसिल खे आफ़त सेटल करार ॾिनो वियो हो, पर बंद ऐं पुलनि ते मुक़रर वक़्त सर मरमत न थियण सबबि ॿोॾि जे तेज़ वकिरे सबबि 2 अहम पुल ज़बून हाली जो शिकार आहिनि। कंहिं बि वक़्तु किरी सघंदियूं। आपाशी अमलदारनि जी नाअहली ऐं गुज़िरियल साल पुल जे ॿिन्ही पासनि खां बेचिंग न थियण सबबि छिनी भरिसां मेन पुल खे गाज नदी जे तेज़ वहकिरनि सबबि ॿिन्ही तरफ़नि खां घारा पइजी विया। काछे जे 3 यूनियन काउंसिल छिनी शाह हसण ऐं टंडो रहीम ख़ान जे 400 खां वधीक ॻोठनि जो ज़मीनी राब्तो ज़िले ऐं तलके हेडक्वार्टर दादू जोई खां कटिजी वियो। आसिफ, अवां जी महिरबानी। MNN TV News।